अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरानी तहज़ीब तबाह करण जी धमकीअ जो मतलब एटमी हमलो वरितो वियो। यूरोप ऐं एशिया खे ईरान मथां अमरीकी एटमी हमले जो ख़तरो हुयो। यूरोप जे मुल्कनि अमेरिका जे परॾेही विज़ारत सां राब्ता कया। ख़ाबरू इदारे मूजिबि अमेरिका जे परॾेही विज़ारत को बि वाज़िह जवाब न ॾिनो। बरतानिया, फ्रांस ऐं जर्मनी सख़्त बयान तयार करे वरितो हुयो, पर उन ई शाम ट्रंप ईरान सां जंगबंदीअ जो ऐलान कयो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे हवाले सां अॻभराई थी आहे। ॻाल्हियुनि में कुझु मुसबित इशारा मिली रहिया आहिनि। पाकिस्तानी वफ़द अॼु तहरान वञी रहियो आहे। ॾिसूं था त ईरान सां मुआहिदो थिए थो या न। आबनाई हुर्मुज़ में टूल सिस्टम जो निज़ाम सिफ़ारती मुआहिदे खे नाक़ाबिले अमल बणाए छॾींदो। स्वीडन रवानगीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रूबियो चयो आहे त इत्तेहादी बि मुतफ़िक़ आहिनि त ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरान मामले ते असां नेटो इत्तेहादियुनि सां तमामु घणो नाराज़ आहियूं। सदर ट्रंप जी तरजीह आहे त हिकु सुठी डील मिली वञे। जेकॾहिं हिकु सुठी डील मिली वई त उहो बहितर थींदो। ईरान पारां जंगबंदी मंझंदि असासनि जी वापसी ऐं सामूंडी तहफ़ुज़ जो मुतालबो। तहरान एटमी प्रोग्राम जे हवाले सां हलंदड़ अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमेरिका जो धमकीअ वारो रवैयो बेअसर रहंदो। बडाणी वेझो भंगवार धुरियुनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां रतो छाण ॿ भाइर ऐं औरत क़तल। गबलू थाणे जे हद ॻोठ ईदो भंगवार में घर मथां हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में गोलियूं लॻण करे मेहर भंगवार, संदसि खैरवारी अलीमा ख़ातून ऐं भाउ ग़ुलाम फरीद भंगवार मारिजी विया। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत हाल।